जी आलमी वबा कोरोना वायरस सबब सिंध समेत पूरे मुल्क जा समूरा जेके तालीमी इदारा आहिनि उहे गुज़िरियल 6.5 महीननि खां वठी मुकमल तौर ते बंदि हुया। अॼु खां जेके 9हीं 10हीं जा जेके शागिर्द आहिनि ऐं उन खां अलावा कॉलेजिस ऐं यूनिवर्सिटियुनि जा जेके शागिर्द आहिनि उन्हनि जा तालीमी इदारा खुली चुका आहिनि ऐं तालीम हासिल करण लाइ जेके शागिर्द आहिनि उहे पिणु अॼु स्कूलनि में पहुची चुका आहिनि। त सिंध जे ॿियनि शहरनि जीअं लाड़काणे शहर में बि जेके स्कूल्स आहिनि ऐं कॉलेजिस आहिनि उहे खुली चुका आहिनि, जंहिंमें पायलट स्कूल आहे, कॉमर्स कॉलेज आहे, डिग्री कॉलेज आहे, सिंध यूनिवर्सिटी लाड़काणो कैंपस समेत जेके समूरा सरकारी तौर जेके निजी जेके तालीमी इदारा आहिनि उहे मुकमल तौर ते खुली चुका आहिनि। जंहिं त उन सां गॾोगॾु SOPs ते पिणु मुकमल अमल कयो पंहिंजे समूरा जेके शागिर्द स्कूल अचनि पिया या कॉलेज अचनि पिया उन्हनि खे जेको उस्ताद आहिनि उहे मुकमल तौर ते SOPs ते अमल कराइनि पिया। त अॼु पहिरियों ॾींहुं आहे, पहिरें ॾींहं ते ई शागिर्द जेके काफ़ी तादाद में उहे कॉलेज ऐं स्कूल पहुची चुका आहिनि, उन सां गॾोगॾु उस्ताद जेके आहिनि उहे पिणु पहुची चुका आहिनि। 6.5 महीना तकरीबन स्कूल बंदि रहिया आहिनि त उन नुक़सान जो ॾींहुं अज़ालो करे सघिजे। असांजो उस्ताद बि कमिटेड आहे त छाकाणि त वॾो ॿार जो नुक़सानु थियो आहे, शागिर्द असांजे औलाद जे बराबरि आहे। जीअं पंहिंजे औलाद जे लाइ उल्को रखूं था तीअं शागिर्द जे लाइ बि असांखे उल्को आहे त जेको हुनजो नुक़सानु थियो आहे उनजो अज़ालो कयूं। SOPs ते काफ़ी अमल बहितर थिए थो। सुबुह सां असां आया आहियूं, हींअर कोई बि ॿार मास्क खां सवाइ कोन्हे। 6 महीना जेको आहे सफ़र कयो, हुननि जी पढ़ाई थोरी पोइते थी वई। हाणे इंशा ताला असांजे उस्तादनि में बि इहो जोश आहे, विलवलो आहे त असीं जेको आहे सो पंहिंजी भरपूर महिनत करे जेको असांजे 6 महीननि जो स्पेस आहे इंशा ताला असां उन शइ जो पूराओ कंदासीं। शागिर्द अची हिकु भेरो ॿीहर इल्म जो जेको ज़ेवर आहे उन सां उहे सिंगारजी सघिबा। उन्हनि इहा पिणु उमेद ज़ाहिर कई त इंशाअल्लाह तमामु जल्द बाक़ी जेके तालीमी इदारा आहिनि, प्राइमरी ऐं मिडिल सतह जा जेके तालीमी इदारा आहिनि उहे पिणु इंशाअल्लाह तमामु जल्द खोलिया वेंदा ऐं हिकु भेरो ॿीहर जेके समूरा तालीमी इदारा मुकमल तौर ते खुली वेंदा, जंहिं बाद जेके समूरा शागिर्द आहिनि हिकु भेरो ॿीहर तालीम हासिल करे सघंदा ऐं जेको कोरोना वायरस सबबु जेको डैमेज थियो उनखे डैमेज कंट्रोल करण जी भरपूर कोशिशि कई वेंदी। जी।